नाज़रीन, चूंडको के गोठ लौंग सहतो वासी नौजवान बचल सहतो ते बासर जे तशद्दुद करण वारी वाक़े खिलाफ सहता बिरादरी जा माण्हू सरापा एहतजाज आहिनि। वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे मंठार सहतो। जी नाज़रीन, असां मौजूद आहियूं खेवारी थाणे जे हद गोठ लौंग सहतो में, जेका गुज़िरियल ॾींहुं नौजवान बचल सहतो ते जेको हिकु बासर तशद कयो ऐं तदलील कई, उनखे उगाड़ो नंगो करे हिकु वीडियो ठाहियो वियो। वीडियो ठाहिण खां पोइ जॾहिं हू पंहिंजी जान बचाइण लाइ नारे में टपो बि ॾिनई, पर हुनखे उतम जेको कढी ॿाहिरि वरी हुनखे तशद कयो वियो ऐं उन हवाले सां अॼु जेको सहता बिरादरी आहे उन चूंडको सांगड़ रोड ते एहतजाज कयो आहे। अचो त उनखां पुछंदो उनजो छा चवणु आहे। साईं तशद्दुद अॼु खां महीनो अॻु मां बेल हुई, बेल तो छोकिरे बेल जलियो दफ़ा माल जलियो, माल तो महामारी थी, जंहिं ते वहल जागराणी, बासर वहल जागराणी, अलीबर जागराणी, गुलाम अकबर जागराणी, जंहिं ते नाराज़ हुया। ही पंहिंजे वाटर जे पाणी वारे तो 20-25 माण्हू लिकल हुया, जन हिनखे नागो उघाड़ो करे तशद्दुद कयो, तज़लील कयो ऐं तव्हां ॾिसो त हिकिड़ी इंसान जी वरी बेरहमती कई आहे ऐं उन खां बावजूद हिनखे एतिरो सज़ाऊं न पेशाब पियारियो अथनि, पेशाब पियारे मथां पेशाब हारियो अथनि। उन खां बावजूद हिन ते एतिरो तशद्दुद कयूं, पहिरें माफ़ियूं वठायूं ऐं चऊं इहो तोखे ज़िंदह इन लाइ छॾियूं था त अॼु खां पोइ जे का बि शइ कई अथई त अॼु खां पोइ ज़िंदह बि कोन छॾंदासीं। उन खां पोइ ग़रीब मिसकिन माण्हू थाणे ते आयो, थाणे ते को तदारक कोन थियो। असां मीडिया दोस्तनि जा थोराइता आहियूं, सोशल मीडिया जा थोराइता आहियूं, जंहिंजे करे महिरबानी सां SP साहिब, IG साहिब, DI साहिब नोटिस वरितो। उन खां पोइ SP साहिब ते FIR त थी, पर FIR करण खां बावजूद सुबुह 5 मोबाइलियूं पहुतियूं, 5 मोबाइल वञी मानी खाई 5 लख रुपया वठी एस जो थाणे ते वेठो आहे। हिकु माण्हू बि गिरफ़्तार न थियो आहे। हीअ कंध खणी असां हलण जहिड़ा न आहियूं। असांजे छोकिरा एतिरो तशद्दुद कयो आहे, एतिरो तज़लील कयो आहे, जे इहे माण्हू गिरफ़्तार न थिया त पंहिंजे पाण खे बाहि ॾेई बि साड़ींदो। असांजो चवणु आहे त इहे जेके बि जवाबदार आहिनि को बि गिरफ़्तार न थियो आहे। पुलिस हुननि सां मिली भगत करे ख़ाली मोटी आई आहे। महिरबानी करे जवाबदार गिरफ़्तार कया वञनि। कहिड़ा माण्हू न बास असांजे माइट मोहन बचल सहतो सां नाजाइज़ी थी आहे, हुन ते तमामु घणो ज़ुल्म थियो आहे, हुन ते पेशाब कयो वियो आहे, हुनखे नागो कयो, सॼे नारे जे वट ते भॼायो वियो आहे। हुन पंहिंजे पाण बचाइण लाइ नारे में 2 दफ़ा पाण छॾियो, पोइ बि हुननि ज़ालमनि हुनखे न छॾियो। वरी जीअं ॿाहिरि कढिया, ॿधी हुनखे ॼंगू मां ॿधी, हुनखे मथां खां पेशाब कयो वियो, अखियुनि में वारी विधी वई। हर हिक खां माफ़ी वठ, चाहे तुंहिंजी माउ खे तूं माफ़ी वठ, हर हिक खां हुनखे माफ़ी वठां। ॾाढो ज़ुल्म कयो अथनि। हुनजे ज़ालमनि खे गिरफ़्तार कयो वञे, जीअं त अलीबर जागराणी, गुलाम अकबर जागराणी, वहल खान जागराणी ॾाढ मुड़सी कयूं। हींअर बि वरी धमकियूं ॾियनि पिया त जेके हिते वेठल आहिनि असां हिननि खे वरी बि ईअं ई कंदासीं, जीअं हिन सां ॾाढ कयो आहे, हिनखे नागो कंदा आहियूं, सभिनी सां इहो ई अशर कंदासीं ऐं ज़मीनुनि ते न अचणु ॾींदासीं। असांजा खाता आहिनि, असां मरंदासीं कोन मुड़ंदासीं। असां ग़रीब आहियूं, बाक़ी बेघर त न आहियूं। हू वियो, उन पाणी ॿधी बीठो, पोयूं अचे पुॼी हुयसि, ॾाढी हिनखे मार ॾिनऊं, कड़ीअ में भॼाए 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 वरी मुटियाऊंसि ऐं गॾियूं बि हयांसि, चऊंसि अञा तोसां थी आहे, ॿियनि सां बि कंदासीं। अॼु सूधो अलीबर जागराणी, वहल जागराणी, गुलाम अकबर जागराणी उहे अञा सूधो चीन पिया त इन सां थी आहे, जेकी त ॿियनि सां थींदी। हथियार खयूं ऐं वेठा आहिनि कड़ीअ जे मुंहं ते, असांखे पाणी नथा खोलणु ॾियनि। असां ग़रीब आहियूं, यतीम आहियूं, पर बेघर त न आहियूं। कैमरामैन अमजद सहतो सां गॾु मंठार सहतो, मेरान TV चूंडको।